नव सिंध स्टूडेंट काउंसिलर पारां सकरन प्रेस क्लब जी काज़ी अलावा मेहमान ऑडिटोरियम हॉल में सिंध जी तारीख़ी सर GM सईद जो किरदार जे मौज़ू ते सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार के मुख़्तलिफ़ सेक्शन तहत हलायो वियो, जॾहिं त सवालनि जवाबनि जो सिलसिलो पिणु रहियो। उन मौक़े ते मोटिवेशनल मेहमान एजाज़ अली जतोई, हाशिम कोसोई, साहिल पीरज़ादो ॻाल्हाईंदे चयो त GM सईद असांखे सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी दुरुस्त तारीख़ ॿुधाई, जेका उन खां अॻु असांखे ग़लति ॿुधाई पढ़ाई पई वई। हिन चयो त साईं GM सईद जो इहो पिणु वॾो एहसान आहे, सिंधी क़ौम ते जो सिंध जी तारीख़ खे किताबी सूरतूं ॾेई अमर करे छॾियो। हाणे असां ते ख़ासि करे नौजवाननि ते फ़र्ज़ आहे त हू तारीख़ खे पढ़नि ऐं पिड़ोइनि। हिननि वधीक चयो त साईं GM सईद जो इल्म ऐं अदब में वॾो किरदार रहियो आहे, जंहिं जो मिसाल सिंधी अदबी बोर्ड आहे, छाकाणि जो हू सम्झे पियो त सिंधी अदब खे महफ़ूज़ करण ऐं ईंदड़ नस्ल ताईं पहुचाइण जो बहितरीन ज़रियो थी सघे थो। ऐं अॼु तारीख़ साबित कयो त सिंधी अदबी बोर्ड मां लाभ मिली रहियो आहे। हुननि चयो त साईं GM सईद जा उस्ताद बि कमाल जा हुआ, जिन संदसि तालीम सां गॾु तरबियत बि कई, जिन में काज़ी मोहम्मद हाशिम सनाई जो पिणु अहम किरदार रहियो आहे। हुननि अॼु जे शागिर्दनि ते ज़ोर भरियो त हू हक़ हुक्मरानी समेत बुनियादी घुरिजुनि बाबति किरदार अदा कनि, छाकाणि जो शागिर्द ऐं नौजवान घणो कुझु करे सघनि था। उन करे शागिर्द अॻिते अचनि। सेमिनार में अली किरियो जहांगीर डायरी पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते साईं GM सईद जी 120 सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।